हरे राम। हिकड़ा पति पत्नी होया, वे पति पत्नी भगवान जो दर्शन करण पंढरपुर वया। महाराष्ट्र में पंढरपुर में भगवान विठल जा दर्शन करण वया। ॾाढी भाव सां वया, ॾाढी प्रेम सां वया। गॾु हथ में अंब भी खणी वया कि भगवान खे अंबन जो भोग लगाईंदासीं। रस्तो ॾाढो लंबो हुयो, दर्शन करण वञनि पिया त प्रेम सां वञनि पिया। ओतिरे में न भगवान हिकिड़े संत जो वेश धारण करे रस्ते में पहुची विया। ॾाढी सुंदर कथा तो। भगवान वेश धारण करे संत जो उते पहुची विया और संतन खे ॾिसी उन्हनि पति पत्नी जेके हुया प्रणाम कयो। संतन चयो, भाई असां ॾाढो परियों खां अचूं था, बुख लगी आहे, तव्हां वटि कुझु खाइण लाइ मिलंदो? पति पत्नी चयो, भाई अंब त आहे न त में, पर भगवान लाइ पिया खणी वञूं। उन्हनि तुरंत वीचार कयो, चयो भगवान खाइनि या संत खाइनि, ॻाल्हि हिकु ई आहे, ॻाल्हि त हिकु ई आहे। तुरंत उन्हनि उहो अंब कढिया ऐं संतन खे भेंट कया। बाबा हाँ खाओ। संतन भी हिकु अंब खाधो ऐं उनजी जेकी गुठली हुई, उनजा जेके छिलका हुया न, वो ख़बर तो काॾे पिया फिटी कनि, फिटी न पिया कनि। वो जेकी धर्म पत्नी हुई न, पति पत्नी में जेकी घर वारी हुई, उनखे चयूं तूं झोल झल, झोल झले ऐं उनजे झोल में उहो जूठन विझण लॻा। चओ हरे राम। हाणे कोई साधारण माण्हू हुजे हा तो क्रोध करे हा, गुस्सो करे हा, पर उहे ॿई भक्त हुया। संतन के कुछ भी न चयो, जूठन संत विझंदा वया विझंदा वया। और संत तो भगवान हुया, भगवान वेश धारण करे आया। संतन सब अंब खाई वता, भगवान पूरा अंब खाई चट करे ऐं भगवान चयो, भाई हाणे मां हलां तो। भगवान हली विया। वो भक्त जी भी अॻिते अॻिते वधी विया। हाणे वो जूठन जेकी संत ॾेई विया आहिनि, छिलका आहिनि, गुठलियूं आहिनि, उहे काॾे वञनि? वो माता जेकी आहे, वो झोल में ॿधी करे अॻिते अॻिते जीअं वधण लॻी। पति हुनजो अॻिते निकिरी वियो, ॾिठईं त झोल भारी थी थींदी वञे। झोल जेकी आहे वो भारी थी लॻे, थोड़ी ॾाढी भारी थी लॻे, ॾाढी भारी थी लॻे। जीअं ई झोल वरी खोले ॾिठईं त गुठलियुनि ऐं छिलकनि जी जॻह ते उते ॾाढो नंढो हिकिड़ो सुंदर बालक हुयो। ॾाढो सुंदर बालक, ॾाढो सुंदर बालक। छो जो भगवान जो प्रकट थियल, उन्हनि कोई जन्म न वरितो, भगवान उन्हनि खे साक्षात प्रकट कियो। एॾो तेज बालक में। वो माता ॾिसी त हैरान थी वई कि एॾो तेजो में बालक। पर पोइ वीचार कयईं कि के माण्हुनि खे छा ॿुधाईंदमि, भाई के ॾिनो आहे? कोई विश्वास थोड़ी कंदो कि संतन जी जूठन मां प्रकट थियो आहे। कोई विश्वास न कंदो। अरे मुंहिंजो पति भी विश्वास न कंदो, छो जो हुन अखियुनि सां ॾिठो ई न आहे। हो त अॻिते वधी वियो आहे। छा कयां छा कयां? तो हुन माता छा कयो, हिकिड़े कपिड़े में लपेटे करे हुन बालक खे उते ई रखे छॾियो। उते ई रखे भगवान खे प्रार्थना कयो कि प्रभु हाणे तूं जंहिंजे नसीब में हिन बालक जी सेवा लिखजां, कृपा कजां, प्रभु मूंखे माफ़ कजां। वो धर्म पत्नी भी अॻिते वधी वई। ॿई पति पत्नी हली विया भगवान जा दर्शन करण। उते हिकिड़ा ॿिया गरीब वीचारा भक्त जन पहुता। उहे भी पति पत्नी भक्त हुया भगवान जा। उहे पहुता, उन्हनि खे कोई बालक न हुयो, उन्हनि खे कोई संतान न हुई। और रस्ते ते वो बालक पियो। उन्हनि तुरंत वो खणी वरितो ऐं भगवान जो धन्यवाद करण लॻा कि भगवान जी कृपा सां इहो बालक असांजो आहे, असांखे ई सेवा करणी आहे। खूब खुश थिया, खूब गदगद थिया। चओ हरे राम। समझो था अम्मा कथा? हाँ, समझ में अचेव थी भाई? ॾाढो खुश थिया, ॾाढो गदगद थिया। ऐं भगवान उहो अंब खाधो चोखो, है न, चोखे करे भगवान उहो रखियो। उन्हनि जो मेल थियो त उन ॿार जो नालो रखियो चोखा मेला। छा नालो रखियो भाई? चोखा मेला। महाराष्ट्र जा ॾाढा महान संत थिया तो। धीरे धीरे बालक वॾो थियो। ॾाढी नंढी जात में उन्हनि जी परवरिश थी ऐं ॾाढा गरीब हुया। चोखा मेला धीरे धीरे वॾा थिया, मजदूर बणिया, मजदूरी कंदा हुया ऐं भगवान सां खूब प्रेम, खूब प्रेम। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, मजदूरीअ में कुझु वधीक पैसा मिलिया। छा चवंदा आहिनि हुनखे? बोनस, है न, बोनस चवंदा आहिनि न भाई। वधीक कुझु पैसा मिलिया त ॾिठऊं ताजो फल केला आया हुया। सोचियो भाई केला मां भगवान खे भोग लॻायां, भगवान जे मंदिर वञा ऐं भगवान विठल खे केला भोग लॻायां। पैसनि सां उहो केला वठी करे 8-10 केला जेके हुया ऐं पंहिंजे अंगोशे में ॿधी करे भगवान जे मंदिर वया। मंदिर जे अंदर जीअं ई वया त पुजारिन रोके छॾियो।
काढ़े तो ने भाई चई मां भगवान के भोग लगाइण तो ना। अब पुजारी चवण लगा अच्छा हाणे तू भगवान के भोग लगाईंदे, तू जेड़ो नंढी जात वारो माण्हू, हाँ तुंहिंजो मंदिर में अचण प्रवेश उहो भी वर्जित आहे, तू कीअं मंदिर जे अंदर वेंदे ऐं भगवान के भोग लगाईंदे, असां काॾे विया आहियूं, असां लगाईंदासीं भाई भगवान के भोग, हल हाणे भगवान तुंहिंजा केला खाईंदो। ॾाढो डांटियो, तॾहिं बि उन्हनि जिद कई कि न भाई मूंखे भगवान जा दर्शन करण ॾियो मूंखे, त कुछ पुजारियुनि उन्हनि खे मारियो। चओ हरे राम। चोखा मेला के कुछ पुजारियुनि मारियो, एतिरो मारियो कि रक्त वहण लॻो, घाव थी वियो। धक्को ॾेई ॿाहिरि कढियऊं, केला बि फिटी कयूं, चयो हल भाई वरी न अचिजां मंदिर में। केला खणी करे चोखा मेला पंहिंजे घर हली विया। रात जो जेॾी महिल भगवान खे शयन आराम करायो, मंदिर जा दरवाजा बंद थिया, भगवान मंदिर मां निकिरी करे सिधो चोखा मेला जे घर विया। चओ हरे राम। भगवान दरवाजो खटखटायो, ठक ठक, अंदरों आवाज भक्त ॾिनी, केरु आहे? भगवान चवंदा अरे भाई मां आहियां, मां, दरवाजो खोल, जंहिंजी तूं भक्ति कंदो आहे, जेके तूं ॾींहुं भर यादि कंदो आहे, अरे जेके ॾींहं जो केला खाराइण आयो मां आयो आहियां, खोल दरवाजो खोल। तॾहिं चोखा मेला चवंदा वाह वाह हाणे मुंहिंजी यादि आई तो, इहो थींदो तो भक्त ऐं भगवान जो प्रेम। वाह प्रभु हाणे मुंहिंजी यादि आई तो, हाणे आया आहियो, जेॾी महिल मूंखे मार पई पए ओॾी महिल छो न आयो, ओॾी महिल मुंहिंजी रक्षा छो न कयो? तव्हांखे त ख़बर आहे न मां केवल तव्हांजे सहारे आहियां, तव्हांजे भरोसे वेठो आहियां, तव्हां मूंखे ईअं ई छॾे छॾियो? दरवाजो खोलियो, भक्त भगवान साक्षात अंदर आया। चओ हरे राम। साक्षात भगवान जो दर्शन थियो। भगवान खे पहिरियों उन्हनि प्रणाम कयो, पोइ फरियाद बि कई, प्रभु तव्हां ठीकु नथा कयो, तव्हांजा भक्त तव्हांजी भक्ति कनि ऐं उहे मारूं खाइनि, आयो त मां तव्हांखे भोग लॻाइणो हुयो कि मां पंहिंजे प्रभु खे केलनि जो भोग लॻायां, पर हे छा उन्हनि त मूंखे मारियो आहे ॾाढो, भगवान तव्हां रक्षा बि न कई। भगवान चवनि था न भाई न, मूंखे माफ़ कजां, पर मां सभिनीनि जे साम्हूं कीअं अचां, मां त केवल तूं जहिड़े भक्तनि खे दर्शन ॾींदो आहे, उन्हनि जे साम्हूं मां कीअं अचां? हाणे प्रभु इहे सभु ॻाल्हियूं मूंखे न चओ। भगवान पंहिंजे हथनि सां केवल स्पर्श कयो त उहे जेके घाव हुया उहे सभु भरिजी विया, सब जा सब भरिजी विया। भगवान खूब प्रेम था कनि, बाल रूप में भगवान आया आहिनि, चोखा मेला जी गोद में भगवान वेठा आहिनि ऐं चवनि था भाई मूंखे उहो केला त खाराए, वो केला त मूंखे खाराए। पंहिंजे हथनि सां चोखा मेला भगवान खे केला खाराए। भगवान खूब आशीर्वाद ॾिनो ऐं भगवान चवनि था भाई केला कुछ बचा आहिनि छा? हा हा 4 केला ॾे त मूंखे। छो 4 केला काॾे कंदव? तो भगवान चवनि था, ॾिसो बहानो था कनि भगवान। भगवान चवनि था भाई सुबुह खां मां बि कुछ न खाधो हुयो, त रुक्मणीअ बि कुछ न खाधो आहे, उन्हनि खे बि ॾींदुमि, उहे बि खाईंदा, 4 केला ॾे। पंहिंजे पीताम्बर सां भगवान ॿधियो ऐं भगवान आशीर्वाद ॾेई अंतर ध्यान थी विया। चओ हरे राम। हाणे ध्यान ॾिजो भगवान 4 केला छाजे लाइ खया। सुबुह थी, पुजारी जी सभु आया, मंदिर जा दरवाजा खुलिया, भगवान जी जेॾी महिल आरती थियणी हुई त हिकिड़े पुजारी जी नज़र पइजी वई कि भगवान जे पीताम्बर में 4 केला आहिनि। अरे इहो केरु रखियो भाई? रात जो त न हुया, असां मंदिर सभु दरवाजा बंदि करे वियासीं, केरु आयो केरु आयो मंदिर में? पोइ कीअं ॿुधायो कि कल केरु आयो भाई? चोखा मेला आयो केलनि जो भोग लॻाइण, उनखे मारियोसीं त लॻे तो रात जो चोरी छुपिया आयो हुन मंदिर में। अरे जो ॿुधियूं वरी विया चोखा मेला वटि, वरी उनखे घर में पकड़ियूं, वरी उनखे मार ॾिनो। अरे भाई छो था मारियो? कि तू ही आहे रात जो मंदिर में चोरी करण, चोरी छुपे भगवान खे केला ॾियण आयो है? भाई मां त न आयो। अरे न, भगवान जे पीताम्बर में 4 केला आहिनि। चोखा मेला चवनि अच्छा 4 केला तॾहिं वठी वियाव? चओ हरे राम। हो चवनि था प्रभु कमाल, मां त तव्हांखे न पियो चवां 4 केला खणी वञो, जबरदस्ती तव्हां खणी विया, हाणे हिननि खे तो लॻे मां चोरी छुपिया आयो। ॾाढी मार ॾिनो चोखा मेला खे। वरी मार ॾेई कंहिं चयो छॾियोसि भैया मरी न वञे, छॾे छॾियोसि। वापसि जेॾी महिल सभु पुजारी मंदिर पिया अचनि त अॼु भगवान कहिड़ी लीला कई, मंदिर जा दरवाजा भगवान अंदरां बंदि करे छॾिया। चओ हरे राम। भगवान अंदरां बंदि करे छॾिया दरवाजा। सभु पुजारी हैरान घबराइजी विया, छा थी वियो? भगवान ॾाढो क्रोध में गुस्से में आवाज ॾिनी कि तव्हां मुंहिंजे भक्त जो अपमान कयो आहे,
मुझे भक्त के मारियो तो अरे वो चोरी छिपे ना आयो हुयो भाई, रात जो मां उन जे दर ते वयो उन खां घुरी करे खाइण जे लाइ। तव्हांखे छा थो लॻे उहो भक्त आयो? न न, अरे मां प्यासो हुयुमि उनजे प्रेम जो, भगवान था चवनि, ऐं तव्हां बिना सोचे सम्झे मुंहिंजे भक्त खे मारियो आहे, उनजो निषेध था कयो, उनखे मंदिर में अचण नथा ॾियो। अरे तव्हां लायक न आहियो मंदिर में अचण जे, उहो ई लायक आहे। प्रभु गलती थी वई, प्रभु दरवाजो खोलियो। भगवान चवनि था हाणे दरवाजो न खुलंदो भाई, अगर दरवाजो खोलाइणो तो वञो मुंहिंजे भक्त खे पालकीअ में सजाए करे कीर्तन करे सम्मानित उनखे पहिरियों वठी अचो। उहो अची अगर चवंदो कि दरवाजो खोलियो त मां दरवाजो खोलींदुमि। चओ हरे राम। न त दरवाजो न खोलींदुमि भाई। तुरंत सब डुकिया पुजारी जेके पंडित हुया, पालकी सजायूं, चोखा मिला खे वेनती कयूं, उनखे पालकी सजाए वठी आया कीर्तन करे, ऐं चवण लगा असांखे माफ़ी ॾिजो, माफ़ कजो, ऐं तव्हां भगवान खे प्रार्थना कयो त भगवान दरवाजा खोले। चोखा मिला ज़ार ज़ार रोण लगा कि वाह प्रभु वाह, बेअंत तुंहिंजी लीला आहे। तूं पंहिंजे भक्तनि जे लाइ छा न कंदो आहे प्रभु, छा न कयो आहे तूं पंहिंजे भक्तनि जे लाइ? एडो भक्तन सां प्रेम कंदो आहे तूं, कोई विचार नथो करे सके। भगवान एडो प्रेम कंदा आहिनि पंहिंजे भक्तन सां। जॾहिं गजग्राह जी लड़ाई थी हाथी ऐं मगरमच्छ जी, हाथी भगवान खे पुकार कई हुई, भगवान आया, ॾाढी रफ्तार भगवान जी, ॾाढी तेज गति सां भगवान आया, हाथी जी रक्षा कई। पर हाथी खां पहिरियों भगवान मगरमच्छ खे मुक्ति ॾिनी। हाथी जेको भगवान जो भक्त हुयो चवण लॻो प्रभु कमाल आहे, सम्झ में न आई तव्हांजी ॻाल्हि कि तव्हां आया मुंहिंजे लाइ आहियो, पर मूंखे न तारियो कोन अथव, मूंखे मुक्ति न ॾिनी अथव, हिनखे पहिरियों मुक्ति ॾेई छॾी अथव, छो? भगवान मुस्कुराइण लॻा, चवण लॻा तोखे बि मुक्ति ॾींदुमि प्यारा, पर तूं मुंहिंजी शरण आ, तूं मुंहिंजी शरण में आ। ऐं हो ॾिस मगरमच्छ जेको हुयो उहो तुंहिंजा चरण पकड़े बीठो हुयो, त मां उनखे पहिरियों तारींदुमि जेको मुंहिंजे भक्तनि जा चरण पकड़े बीहंदो आहे। चओ हरे राम। मुंहिंजे शरण में जेको ईंदो मां उनखे पोइ तारींदुमि। चवनि था पहिरियों जेको मुंहिंजे भक्त जे शरण में ईंदो मां उनखे तारींदो आहियां। चोखा मिला चवनि था प्रभु तव्हां भक्तनि जे लाइ छा न कयो आहे? एडी प्रीत भगवान, हाणे दरवाजो खोलियो, सभिनीनि खे प्रभु दर्शन ॾियो। भगवान खे जेॾी महिल एडी वेनती कई त भगवान साक्षात दर्शन पूरे शहर वासियुनि खे ॾिनो, केवल चोखा मिला जे कारण। भगवान आया, सभिनीनि इहो नज़ारो ॾिठो कि भगवान आया और साक्षात प्रकट थी करे चोखा मिला के गले सां लगायो। भगवान गले सां लगायो, ईअं गले सां लगायो, ईअं गले सां लगायो कि भगवान खे प्यास आहे भक्तनि जी। चओ हरे राम। इहो दृश्य ॾिसी सब गदगद थी विया, भक्त ऐं भगवान जी जय जयकार करण लगा। एड़ा चोखा मेला ॾिसो भगवान पंहिंजे भक्तनि जो कीअं मान रखंदा आहिनि, कीअं प्रेम कंदा आहिनि, ऐं भक्त कीअं भगवान जो भजन कंदा आहिनि। अरे उहे अहिड़ो भजन कंदा आहिनि, अहिड़ो भजन कंदा आहिनि कि पुछो ई न भाई। चोखा मेला धीरे धीरे जीअं उमिरि वॾी थी ऐं मजदूरी जेकी कंदा हुया, उन्हनि जे जीवन जी घटना ईंदी आहे कि मजदूरी कंदे कंदे हिकु बार कुझु खोटनि पिया, काथे कम पियो हले, मजदूरी पई हले उन्हनि जी, त ज़मीन जेकी आहे धसकी वई, मिट्टी उन्हनि जे मथां किरी पई, कई माण्हुनि जी उते मृत्यु थी वई, कई माण्हू उन दबजी करे उन में मरी विया, उन में चोखा मेला बि हुया, उन्हनि जी मृत्यु ईअं थी। हाणे कई साल थी विया, कई साल थी विया। हिकु ॾींहुं अचानक उतां हिकिड़ो राजा लंघियो, जाते उहो ज़मीन धसकी वई, जाते ॾाढनि ॼणनि जी मृत्यु थी, जेके ॾाढा मजदूर हुया, जंहिंमें भक्त चोखा मेला हुया। उतां उन रस्ते खां हिकिड़ो राजा लंघिया त उते विठल विठल जी आवाज अचे। राजा सोचियो भाई विठल विठल जी काथों थी आवाज अचे, हेॾे होॾे निहारियो त कुछ न ख़बर पई। धरती ते कण लगायूं त अरे हिते हेठां आवाज थी अचे विठल विठल जी। तुरंत सैनिकुनि खे आज्ञा ॾिनो, खोटियो भाई, खोटियो 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 खोटियो। त जेॾी महिल खोटिरियूं त चोखा मेला जी हड्डियुनि मां बि विठल विठल जी आवाज पई अचे। सोचो असांजे मुख मां भगवान जो नाम नथो निकिरे, ऐं उहे भक्त ॾिसो उन्हनि जे हड्डियुनि मां बि प्रभुअ जे नाम जी आवाज पई अचे। एड़नि उन्हनि एड़ो प्रेम कयो आहे भगवान सां। चओ जय श्री कृष्ण, चओ न भाई जय श्री कृष्ण। चलो भगवान असांखे एड़ो प्रेम ॾियनि, भगवान असां ते एड़ी कृपा कनि, इहे ई अरदास कयूं माई असां। हा हा, चओ हरे राम।